टंडोलायार में यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका जो वफ़द ॿोॾ मुतासिरन ऐं ग़रीबनि लाइ हलंदड़ स्कूलनि जे दौरे ते पहुतो। उन मौक़े ते पहुतल वफ़द स्कूली शागिर्दनि ऐं ॿियनि खे तोहफ़ा पिणु ॾिना। उन दौरान पहुतल वफ़द Ktnnews सां ॻाल्हाईंदे चयो त So Tier Fund works in Pakistan across a number of areas. We have a particular focus at this moment around responding to the floods that so tragically hit Pakistan last year. So that is both providing immediate relief, helping some of the people who've lost so much with things like seeds and fertilizers so they can plant and grow crops. And then we're moving into the recovery phase to help communities rebuild. We also work, as you will have seen, in this village, we work around women's empowerment, a lot of work on education, really helping particularly the girls. इन में आहिनि जेके एजुकेशन आहिनि रिमोट एरियाज़ आहिनि जेके एजुकेशन में ॿार नथा वञनि उते जेका आहिनि पेप जे जेका पार्टनर आहिनि उन सां स्कूल हिते हलियो आहे। प्राइमरी एजुकेशन प्रोजेक्ट जेका उन जी टीम हुई उन्हनि जेको आहे स्कूल विज़िट कया हिते ते जेके उन्हनि जा प्रोजेक्ट हली रहिया उहे उन्हनि ॾिठा। ऐं असां जेका हिते असां कमु पिया कयूं एजुकेशन ते ऐं फ्लड रिस्पॉन्स ऐं जेका हाणे सेकेंड फेज़ आहे असांजो अर्ली रिकवरी जो तो असां उन ते कमु पिया कयूं। और हमारे मुख्तलिफ अदारे हैं, हॉस्पिटल्स हैं, स्कूल हैं, क्लिनिक्स हैं और हम अपने अदारों के वसीले से अंदरून सिंध में वो तमाम लोग जो कि मुस्तहिक हैं, गरीब हैं, चाहे उनका ताल्लुक़ किसी भी नस्ल से हो, रंग से हो, अक़ीदे से हो, हम बिला तफरीक सबके लिए काम करते हैं। यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका जे पहुतल वफ़द जो चवणु आहे त असां ग़रीबनि ॿोॾ मुतासिरनि ऐं ॿियनि खे बहितरीन तइलीम, सिहत ऐं ॿियूं सहूलियतूं ॾियण लाइ भरपूर किरदारु अदा करे रहिया आहियूं। कैमरामैन मुमताज़ अली दर्स सां गॾु शहरयार में Ktnnews टंडोलायार।